अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 20 अप्रैल 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल। बबरलो बाईपास ते वकीलनि जो एहतिजाजी धरणो 3 ॾींहं बि जारी। जस्कम जे सॾ ते अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हड़ताल। हैदराबाद में सैयद ज़ैन शाह जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि जो कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च धरणो रोड ब्लॉक। जीए सिंध तहरीक जो उबावड़े वटि एहतिजाजी धरणो। सिंधु दरिया खे बचाइण लाइ खदड़ा फ़क़ीर बि मैदान में अची विया। कराची ऐं हैदराबाद में एहतिजाजी मुज़ाहिरा। ठटे में ममलकती वज़ीर खियलदास कोहिस्तानी जी रस्ता रोक आना ऐं टमाटा हया विया। नौजवान क़ौमी कारकुन बशीर शर हिकु भेरो ॿीहर खंभिजी वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। बबरलू बाईपास ते तकरारी कैनाल जे ख़िलाफ़ लॻियल धरणो 3 ॾींहं बि जारी आहे। धरणो कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच जी अॻुवाणी में हयो वियो आहे। धरणे में सखर हाईकोर्ट बार एसोसिएशन जे सदर क़ुर्बान मलाणे, सीनियर वकील शबीर शर समेत सॼी सिंध मां हज़ारें वकील पहुतल आहिनि। धरणो अॼु 3 ॾींहं बि जारी आहे, जॾहिं त काल्ह ॿिए ॾींहं ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। सियासी समाजी कोमपरस्त पार्टियुनि आम शहरियुनि नटहण उस में बि वॾे तइदाद में शिरकत कई। सख़्त गर्मी जी परवाह न कंदे ॿाहिरां आयल वकीलनि धरणे वारे हंध ते सॼी राति रोड ते सुम्ही गुज़ारी। गुज़िरियल 24 कलाकनि खां वठी क़ौमी शाहरा मुकमिल बंदि हुजण सबबि पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक पिणु मुअतल थियल आहे। रोडनि ते किलोमीटरनि में गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻल आहिनि। कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ क़ौमी शाहरा खां पोइ लिंक रोडनि ते बि रुकावटूं रखी ट्रैफ़िक बंदि करे छॾी आहे। जॾहिं त धरणे में शामिल माण्हुनि खे बबरलो बाईपास जे ॻोठनि शहरनि आम माण्हुनि तरफ़ां नाश्तो, मंझंदि जी मानी, राति जी मानी पंहिंजे ख़र्च ते पुॼाई पई वञे, जॾहिं त शरबतनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। काल्ह एहतिजाजी धरणे में नामवर फ़नकार माझी फ़क़ीर पिणु पहुतो, जंहिं सिंध ते गीत ॿुधाया। एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे आमिर नवाज़ वड़ाइच चयो त असांजो बबरलो बाईपास ते धरणो जारी आहे। सिंध जा समूरा रोड रस्ता बंदि आहिनि। असां हुकूमत खां मुतालबो था करियूं त तकरारी कैनालनि वारे इशू खे संजीदगी सां ॾिसे। असां तेसिताईं न उथंदासीं जेसिताईं 6 कैनालनि जो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे। सिंध जी अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। हुन चयो त असांजो अल्टीमेटम सुभाणे पूरो थींदो, जंहिं बाद रेलवे ट्रैक बंदि करण जो ऐलान कंदासीं। ऐं सखर हाईकोर्ट बार एसोसिएशन जे सदर क़ुर्बान मलाणे ख़िताब कंदे चयो त असांजो हीउ धरणो तकरारी 6 कैनालनि जे ख़िलाफ़ तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे। कैनालनि जे इशू ते का बि सियासत न थींदी। हीअ सिंध जी ज़िंदगी जे जियापे जो मसइलो आहे। असांजो पंजाब ख़िलाफ़ एहतिजाज जारी आहे। असांजो धरणो पुरअमन आहे। होॾांहुं बबरलो बाईपास ते वकीलनि पारां एहतिजाजी धरणो जारी रहियो। वकील बिरादरी खां सवाइ मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। हैदराबाद में दरिया बचायो
तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह जी अॻुवाणी में समें मर्दनि औरतुनि तरफ़ां होशमंद शीदी फ्लाईओवर हैदराबाद खां वाधूवाह रोड बाईपास ताईं एहतजाजी मार्च कयो वियो। मार्च में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी मज़हबी तनज़ीमनि ऐं क़ौमपरस्त अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। मार्च कंदड़ वाधूवाह गेट जे साम्हूं नेशनल हाईवे ते धरणो हणी वेही रहिया। धरणे जे करे ॿिन्ही पासे ट्रैफ़िक मुअतल थी वई। मार्च में जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी जे ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी, सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई, GA सिंध मुहाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो, क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो, GDA अॻवान डॉक्टर सफ़दर अब्बासी, हसनैन मिर्ज़ा शिरकत कई। एहतजाजी मार्च खे ख़िताब कंदे दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह चयो त सॼी सिंध जी अवाम कैनालनि खे रद्द करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत फ़ौरी तौर कैनालनि खे ख़तमु करण जो नोटिफिकेशन जारी करे सिंध जी अवाम कैनालनि जे ख़ात्मे ताईं एहतजाजी तहरीक जारी रखंदी। हुन वधीक चयो त सिंधु दरिया खे असां बचाईंदासीं। असां दरिया ख़ातिर हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। सिंध अॼु जंहिं सूरत हाल ते आहे उहा असांजा दोस्त बयानु करे विया आहिनि। 8 महीना पहिरीं जॾहिं असां पहिरीं हंगामी नोटिस ते ज़ूम मीटिंग कई, सभु दोस्त हुआसीं, अयाज़ो मुख़्तलिफ़ दोस्त हुआ, त उन वक़्तु हफ़्ते में मीटिंग कईसूं। उन वक़्तु थियो त कैनाल कीअं सम्झाईंदासीं। माण्हू त हींअर ॻाल्हियुनि में मुंदा पिया हूंदा, पर जेका मुस्तक़िल मिज़ाजी सां असांजे सिंधु नदीअ जी मोहबत ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां असांजे वतन दोस्त माण्हुनि सिंध जे झर जंग में इहो पैगाम पहुचायो, कॉन्फ्रेंसूं कयूं, सिंध में, पंजाब में, इस्लामाबाद में, इंग्लैंड में ऐं हर जाइ ते जिते सिंधी तंज़ीमूं ॿाहिरि मुल्क खां ॿाहिरि हुयूं त उहे उन्हनि ते उते मुज़ाकरा कयूं ऐं हर जाइ तां जेको आवाज़ आयो त कैनालनि जो निज़ाम ही सिंधूअ ते वधीक कट्स नामंज़ूर आहिनि ऐं अॼु सिंध जे बचो पोयनि ख़ुशूस 8 महीननि खां पियो चए, पर पोयनि ख़ुशूसन 3 महीननि खां वठी पंहिंजे हर हिकु ॻोठ शहर त पंहिंजी जाइ ते, पर उते जिते सिंधु नदीअ जो कैनाल सिस्टम नथो पुॼे, ओ थर में या कोहिस्तान में आहे, पर उन्हनि बि हिन ईद ते नारा आया त सिंधुअ ते दाड़ो, यानी ए 6 कैनाल नामंज़ूर आहिनि। उन करे हिन असांजे नदीअ, असांजे हिन पालणहार, हिन असांजे सोर्स अलाह साईं जे ॾिनल हिन हज़ारे सालनि खां वहंदड़ हिन वसीले असांजे इनखे सॼी सिंधी क़ौम खे जोड़े छॾियो। असांजा क़ौमी तहरीक जा दोस्त उहे चवंदा त क़ौमी तहरीक माना असीं जेके क़ौमपरस्त कारकुन आहियूं उन्हनि जो जेको जोड़ आहे सो क़ौमी तहरीक, उन्हनि सां पियो ॻाल्हायूं। पहिरीं क़ौमी तहरीक उहा थींदी आहे जेका अॼु तव्हांखे नज़र थी अचे त सिंध जो मज़हबी हुजे, मुख़्तलिफ़ नज़रिया रखंदड़ हुजे, असांजो मर्कज़ परस्त हुजे, कहिड़ो बि नज़रियो रखंदो हुजे, खावी दुर जो हुजे, साॼी दुर जो हुजे, वतन दोस्त हुजे, पर हर हिकु माण्हू मुतहरिक थी चुको आहे सवाइ धारियुनि जे दलाल मौजूदा हुकुमरान जमायत जे। हैदराबाद में एहतजाजी धरणे खे ख़िताब कंदे GDA अॻवान डॉक्टर सफ़दर अब्बासी चयो त पंजाब जे चोलिस्तान में ठहंदड़ तकरारी कैनालनि जे ख़ात्मे जो वफ़ाक़ी हुकूमत ऐलान करे। हुन चयो त सॼी सिंध में धरणा
एहतजाजी मार्च जारी आहिनि। सिंध जो अवाम कैनालनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहे। जॾहिं त ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंधू दरिया असांजो जियापो आहे। सिंधू दरिया ते कैनालनि जे मनसूबनि खे सिंध जो अवाम मुकमिल तौर ते रद्द करे चुको आहे। सिंध में पाणी जी सख़्त खोट आहे, जंहिं सबबु सिंध जा माण्हू सख़्त परेशानी वारी सूरतहाल मां गुज़री रहिया आहिनि। असांजी कैनालनि जे ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। नौजवानों, भेनरों, साथियों, सिविल सोसाइटी अगवानों, कौमी कारकुनों, पाकिस्तान के हुक्मराननि खे ऐं ज़रदारी साहब खे, सिंध जे हुक्मराननि खे हिन स्टेज तां पंहिंजी समूरी क़यादत जे सलाह मसलत सां इहो ॿुधाइण चाहियां थो त असांखे का बि तकड़ कान्हे, का बि जल्दी कान अथऊं, का बि वठ वठा कान अथऊं, को बि जल्दी नतीजो न खपे। मोटरसाइकिल फुरण चोर ईंदो आहे, चोर खे तकड़ हूंदी आहे त बाइक फुरे भॼा। घर में चोर ईंदो आहे, चोर खे तकड़ हूंदी आहे त फुर करे भित टुटी भॼा। ॿार खणण, ॿार अगवा करण, मंशात खपाइण, चौक ते जेको चोर ठग ॾोहारी ईंदो आहे उनखे तकड़ हूंदी आहे त जाइ वारदात तां गुम थिया, निशान मिटाया। जेतिरी देर ओतिरो भाॼियुनि लाइ ख़ैर, जेतिरो वक़्तु वठंदो भाॼिया मिलंदा, जेतिरो देर कंदो चोर घर में झलजी पवंदा, दाउन हकुलनि ते भाॼिया डोड़ी ईंदा, चोरनि खे झलींदा, पादर हणंदा, जूता हणंदा, मुंहुं कारो कंदा, गले ते उबतो विहारे सर्कस कढी जूता हणंदा, लाकअप खे वञी FIR कटाए सज़ा ॾियारींदा। लेकिन मता भुलिजो तका तकड़ आहे, जल्दी आहे, घुमाए था वठूं, देर थी वेंदी। बाबला अञा त हिसाब खुलंदा, अञा त पुराण खातनि जा रजिस्टर खुलंदा, अञा उन्हनि खातनि तां दज़ो ॾाइबी, अञा उन्हनि जे फाटल पननि खे सोल्यूशन टेप सां या खौर सां चिंबड़ाए अखर वॾा करे पढ़बा, लेखा ॾिसबा केॾा छा रहेला। हाणे ॻाल्हि छहनि कैनालनि जी कोन थो, मता भुलियाओ। हाणे 6 कैनालनि लाइ लखे करोड़े माण्हू कोन निकिता आहिनि। 6 कैनाल त तव्हां असांखे जवाज़ ठाहे ॾिनो, तव्हां त असांखे मछराए लोॾे धोधाड़े मैदान में आणे छॾियो, सॼी सिंध खे। हाणे त हिसाब किताब आहे, हाणे त कैनालनि जो हिसाब आहे, चश्मा झेलम लिंक कैनाल जो हिसाब आहे, कौसा पंजनद कैनाल जो हिसाब आहे, जेके डैम ठाहियो मंगला ऐं तरबेला उन मां पाणीअ जो हिसो कोन ॾिनो, उन जो हिसाब आहे। 150 साल असांजो पाणी चोरी कयो, उन जो हिसाब आहे। 1945 जे सिंध पंजाब ड्राफ्ट एग्रीमेंट जे वायोलेशन जो हिसाब आहे। 1960 में इंडस वाटर ट्रीटी करे असांजे सिस्टम जो पाणी जेको भारत खे विकिणी ॾेई छॾियो, उन जो हिसाब आहे। असांजी गैस खणी विया आहियो, उन जो हिसाब आहे। असांजो पेट्रोल खयो अथव, उन जो हिसाब आहे। असांजो कोयलो खणो पिया, उन जो हिसाब आहे। असांजा मोरे, मेहड़, दादू, लाखात, ठेसाना ॻोठ, चांजा ॻोठ में माण्हू मारियो, उन जा हिसाब आहिनि। असांजा शाह बंदर में
कौड़ीअ में ऐं 22 मई ते गज़ाला बतून सिद्दीक़ीअ जे रूप में असांजूं भेनरूं ऐं भाउर क़तल कयो उन्हनि जो हिसाब आहे हिसाब आहिनि सिंधी माण्हुनि खे हिसाब कोन विसरिया आहिनि अञा हिसाब आहिनि बाबला आगे आगे देखिए होता है क्या इब्तिदाए इश्क है रोता है क्या आगे आगे देखिए होता है क्या। हैदराबाद में एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे सिंधारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई चयो त सिंधु दरिया में पाणी जी सख़्त खोट हथ सां पैदा कई वई आहे। इहा वफ़ाक़ जी साज़िश आहे। सिंधु दरिया में कोटड़ी बैराज खां हेठि वारी उॾामी रही आहे। सिंध में पाणी जी खोट सबबि ज़रई फ़सलनि जी पोखाई न थी सघी आहे। सिंध जी आवाम कैनालनि खे रद्द करे चुकी आहे। जसकम जे अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया खे कंहिं बि सूरत में सुकण कोन ॾींदासीं। असां दरिया ते कंहिं बि कैनाल खे ठहण कोन ॾींदासीं। सिंधु दरिया जे बचाव लाइ ऐं सिंध जे हक़नि लाइ असांजी एहतिजाजी तहरीक जारी आहे। जीअं सिंध मुहाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो ख़िताब कंदे चयो त सॼी सिंध कैनालनि खे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो आहे। जेकॾहिं ज़बरदस्ती कैनालनि ठाहिण जी वफ़ाक़ कोशिश कई त सिंध जो अवाम अञा बि वधीक मज़ाहिमती तहरीक हलाईंदो। एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे हसनैन मिर्ज़ा चयो त असां सिंधु दरिया खे बचाईंदासीं। असां तकरारी कैनालनि खे मुकमिल तौर रद्द कयो आहे। असांजो एहतिजाज मुसलसल जारी आहे। सिंधु दरिया खे बचाइण लाइ खदड़ा फ़क़ीर पिणु मैदान ते आहिनि। खदड़नि फ़क़ीरनि पारां कराची ऐं हैदराबाद में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में खदड़नि फ़क़ीरनि पारां सना ख़ान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतिजाज कयो वियो। जॾहिं त कराची में थियल एहतिजाज जी अॻुवाणी शहज़ादी राय ऐं ॿिया करे रहिया हुआ। जीअं सिंध तहरीक पारां पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ओबावड़े वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो जंहिंजी सरबराही जीअं सिंध तहरीक जो चेयरमैन सूर्या सिंधी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जामशोरे में इंडस हाईवे ते गनी अमान जी अॻुवाणी में एहतिजाजी धरणो हयो वियो। जॾहिं त एहतिजाजी धरणे दौरान धरणो हणी वेठलनि खे हिरासा करण जी पिणु कोशिश कई वई। मुज़ाहिरीन खे पुलिस केस दाख़िल करण जो चिताव पिणु ॾींदी रही। सिंध बार काउंसिल जे सॾ ते नवनि कैनालनि जी तइमीर ऐं सिंधु जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ बाइकाट जे सॾ खे वरनाईंदे कंबर शहदाद कोट जे वकीलनि अदालती कारवहिंवार जो बाइकाट कयो। जंहिं करे एहतिजाज तौरु वकीलनि कम जे सिलसिले में अदालतनि अॻियां पेश थियण बदिरां एहतिजाज कयो। एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो, एडवोकेट राजा रजब मगसी ऐं ॿियनि ॿुधायो त सिंध बार जे बाइकाट करण वारी अपील ते नवनि कैनालनि जी हलंदड़ तइमीर खे रोकण ऐं सिंध जे पाणी मथां धाड़े खे बंदि कराइण लाइ एहतिजाज कयो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। जाम साहिब में पिणु आबादगारनि नुसरत शर, कामरेड इब्राहिम बुगटी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे पाणी ॾियण जो मुतालबो कयो। कंदकोट में सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ STP पारां एहतिजाजी धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन गोलाड़ मोड़ वटि रोड ते रुकावटूं रखी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त सिंधु दरिया मां कैनाल कढी सिंधु दरिया खे सुकायो पियो वञे। सिंध जे ज़मीननि खे बंजर बणाइण जी साज़िश कई वई आहे। अॻुवाण चयो त बिना कंहिं देर जे सिंध दुश्मन मनसूबा फौरी तौरु ख़तमु कया वञनि। मीरपुर बठोरे में कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। अवामी तहरीक जे मरकज़ी ख़ज़ानची अली मोहम्मद परवेज़, मरकज़ी अॻुवाण सागर मजीद परिहाड़, ज़िले सदर अज़ीज़ मेमण ऐं मुजाहिद मालियो, नवाज़ ॾेथो, ख़ालिद समो, गुल मिठो, उमर ॾेथो, याकूब ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाण चयो त कींझर, सामूंडी पट्टी, कारुंझर समेत समूरी सिंध PP विकिरो करे छॾी आहे।
पीपल्स पार्टी पीका एक्ट समेत समूरनि कानूननि में नवाज़ लीग जो साथ ॾिनो आहे। हैदराबाद में अवामी पाकिस्तान पार्टी तरफ़ां तकरारी कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुफ्ता इस्माइल चयो त कैनाल पाकिस्तान जी ज़रूरत आहिनि पर रज़ामंदी सां ठाहिया वञनि। वफ़ाक़ी हुकूमत ॿुधाए त कैनालनि में पाणी किथां ईंदो। पाणी वारे मामले में सिंध सां ज़्यादती न कई वञे। नएकोट में आबादगारनि कैनालनि ख़िलाफ़ 3 किलोमीटर पैदल मार्च करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। 22 मैल मोरी खां नएकोट जे ख़्वाजा चौक ताईं एहतिजाजी मार्च करे हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि जो चवणु हो त पंजाब जा हुक्मरान गुज़िरियल 150 सालनि खां सिंध जे पाणी ते धाड़ा हणण लाइ कैनाल ऐं डैम ठाहे रहिया आहिनि। पीपल्स पार्टीअ जी हुकूमत सिंधु मां कैनाल कढणु तोड़े सिंध जूं ज़मीनूं विकिणण में भाङे भाईवार आहे। कैनालनि वारे मामले ते चिटो मौक़िफ़ न रखण ते अवाम पारां ममलकती वज़ीर खियलदास कोहिस्तानी जी रस्ता रोक शुरू करे छॾी आहे। ममलकती वज़ीर खियलदास कोहिस्तानी जी ठठे में रस्ता रोक कई वई। संदसि गाॾी खे आना ऐं टमाटा हया विया। जंहिं वाक़े जो केस STP ज़िले ठठे जे अॻुवाण सैद जलाल शाह, हकीम बिरोही, हैदर शोरे ऐं जावेद जावरी ते दाख़िल कयो वियो आहे। खियलदास कोहिस्तानी पारां दाख़िल करायल हिन केस खे सरकार जी फ़रियाद ते दाख़िल करायो वियो आहे, जॾहिं त हिन केस में खियलदास कोहिस्तानी बि फ़रियादी नाहे थियो। पुलिस STP ज़िले ठठे जे अॻुवाण सैद जलाल शाह जे घर ते अटालनि सां चढ़ाई कई। सख़्त तशदुद जो निशानो बणाईंदे खेसि गिरफ़्तार करे खणी वई। STP मर्कज़ पारां STP ज़िले ठठे जे सदर सैद जलाल शाह खे गिरफ़्तार करण जी मज़मत कई वई आहे। जसकम जे मरकज़ी सॾ ते अॼु सॼी सिंध में एहतिजाज तौरु हड़ताल कई पई वञे। जसकम चेयरमैन सरार ख़ान कुरैशी पारां अॼु 20 अप्रैल ते सॼी सिंध में शटर डाउन ऐं फीथा रोक हड़ताल जो सॾु ॾिनो वियो हो। नौजवान क़ौमी कारकुन बशीर शर खे हिकु भेरो ॿीहर खंभियो वियो आहे। रोज़गार जी ॻोल्हा लाइ घोटकी वियल बशीर शर वापसि अची रहियो हो त रोहड़ी रेलवे स्टेशन तां खेसि खंभे गुम कयो वियो आहे। यादि रहे त बशीर शर खे इन खां अॻु 2 भेरा खंभे गुम कयो वियो हो। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध ऐं सिंध सुजागी फोरम पारां बशीर शर खे खंभण जी मज़मत कई वई आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां कराची में अहमदी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हमराह जे क़त्ल जी शदीद मज़मत कई आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त कराची में हुजूम हथां अहमदी शख़्स जो क़त्ल इंतिहाई वहशाणो अमल आहे, जंहिंजी मज़मत करियूं था। हुजूम हथां शहरी जो मारिजणु इंसानी हक़नि जी लताड़ आहे। मज़हबी अक़लियतनि खे निशानो बणाइण इंसानियत ते दाग़ आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरपर्सन डॉक्टर लखू लोहाणे चयो आहे त हीअ अलमनाक वाक़ियो सिर्फ़ु ॾोह नाहे, पर हीअ वाक़ियो सिंध में मज़हबी जनूनियत खे हवा ॾियण जी साज़िश आहे। उन सां गॾोगॾु हीउ वाक़ियो इंसानी हक़नि इंसाफ़ लाइ असांजे पुरअमन सेक्युलर जदोजहद खे सबूताज़ करण जी पिणु साज़िश आहे। सिंध में आइस जो नशो ख़ानदाननि खे उजाड़ण लॻो। कंबर भरिसां जवाबदार पंहिंजे मासूम पुट खे क़त्ल करे छॾियो। चंबड़ भरिसां ॻोठ नज़र अली रिंद में आइस जे मवाली जवाबदार असगर रिंद 10 महीननि जे पुट खे कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। कुहाड़ियूं लॻण सबबि जवाबदार जी ज़ाल बि ज़ख़्मी थी पई। मासूम जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो,
जितां कानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस ॿिनि कलाकनि जी कोशिश बाद ॻोठाण जी मदद सां जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। काज़ी अहमद वासण जो घर भातियुनि समेत मासूम नियाणी जे अगवा ख़िलाफ़ एहतिजाज। शौकत कॉलोनी वासण मसमात हमीदा मोची प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुन जो चवणु हो त बासर जवाबदार 11 वरनि जी धीउ अफराना खे अगवा कयो आहे, खेसि बाज़ियाब करायो वञे। मेरापुर में शहीद साफ़ी एडीशर जे क़त्ल ऐं काज़ी ज़ुल्फ़कार ते हमले ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी अज़ीम नूनारी, फ़ाइक़ अज़ीज़ मेमण, सरीचंद ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते एडीशर जे क़त्ल जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो ऐं काज़ी ज़ुल्फ़कार ते हमले जे जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो। टंडे मोहम्मद ख़ान में मुबैना तौरु बदफ़ैली जो शिकार निगर जी हालत में सुधारो न आयो। हैदराबाद जी सिविल अस्पताल में शाहनवाज़ खे दाख़िल करायो वियो आहे, जॾहिं त वारसनि चयो आहे त जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडे मोहम्मद ख़ान में जसकम अॻवान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ औरतनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मंज़ूर ख़ासकेली जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ औरतनि एहतिजाज कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे औरतनि चयो त मंज़ूर ख़ासकेली खे पुलिस अदालत ॿाहिरां पेशीबाद खंभे खणी गुम कयो आहे। गिरफ़्तारी ज़ाहिर नथी कई वञे, जंहिंजे करे संदसि हयाती खे ख़तरो आहे। हुननि चयो त फ़ौरी तौर ते मंज़ूर खे आज़ादु करायो वञे। दौलतपुर में जसकम कारकुननि हनान अब्बासी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी नज़ीर ॾाहिरी, मुख़्तियार सिंधी, ज़ीशान शाह, आकाश उनड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते जसकम जे कारकुन हनान अब्बासी जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन